आसमाबाद फेज़ 1 में बंडाला शाह जे पोएं पासे 120 गज जो डबल स्टोरी बंगलो आहे। ही गाड़ी जी पार्किंग अथसि, वॾी गाड़ी जी पार्किंग आहे। ही टीवी लॉन्च अथसि। साम्हूं मथे सीढ़ी थी निकिरे, साम्हूं स्टोर अथसि सीढ़ी सां गॾोगॾु। हेॾे ड्राइंग रूम अथसि, ड्राइंग रूम बि वॾो अथसि। ड्राइंग रूम खे पार्किंग वारे पासे खां बि दर छॾियल ऐं रोड वारे पासे खां दरी छॾियल। हेॾे अटैच बाथ अथसि। किचन अथसि। किचन खे हितां क्रॉस जे लाइ गैलरी छॾियल आहे। हेॾे टियों कमरो अथसि। टें कमरे खे बि हितां गैलरी आहे। हेॾे वॾो अटैच बाथरूम अथसि। मथे सीढ़ी थी वञे। हेॾे मथे पोर्शन जो ड्राइंग रूम आहे। ड्राइंग रूम खे बि रोड वारे पासे खां दर छॾियल आहे, दरी छॾियल आहे। हवा जे क्रॉस जे लाइ ॿिए पासे खां दरी छॾियल आहे। हीउ ॿियो कमरो आहे। ड्रेसिंग रूम आहे, अटे बाथ आहे। हीउ टियों कमरो आहे। समरन कमरनि में अटे बाथरूम आहिनि। मथे वारी छत ॾे सीढ़ी थी निकिरे। छत ते भी स्टोर रूम ठहियल आहे, वॾो स्टोर आहे।